दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में अवां सां हिकु तारीख़ी दिलचस्प वाक़ियो शेयर कयूं था। थियो कुझु ईअं हुयो दोस्तो त हॉलीवुड जे बिलूवर्ड रोड ते हिकु तक़रीब मुनक़िद थींदी आहे जेका वॉक ऑफ फेम जे नाले सां मशहूरु आहे। हिन तक़रीब में मुख़्तलिफ़ शोबनि में अमेरिका जो नालो रोशन कंदड़ हीरोज़ जो नालो रोड जे पासनि ते लॻायो वेंदो आहे। माण्हू उतां गुज़रंदे पंहिंजनि हीरोज़ जा नाला पढ़ंदे संदनि ख़िदमतुनि खां आगाह थींदे ख़ुशी महसूस कंदा आहिनि। इहा शानाइती तक़रीब मञी वेंदी आहे जंहिंमें नालो लिखजणु हीरोज़ लाइ वॾे फ़ख्र वारी ॻाल्हि हूंदी आहे। 45 साल अॻु जॾहिं उन तक़रीब जे सिलसिले में अमरीकी हीरोज़ जा नाला रोड ते लॻाया पिए विया त उन वक़्तु हिकु हीरो पंहिंजो सितारो ज़मीन ते लॻाइण खां इनकार कयो। संदसि चवणु हुयो त हू पंहिंजे नाले खे ज़मीन ते लिखियल बर्दाश्त नथो करे सघे, छो त जंहिं हस्तीअ जो नालो मथसि रखियल आहे मूंखे उन नाले सां इश्क़ आहे। मुंहिंजे लाइ उन नाले जी एतिरी त इज़त आहे जो मां कंहिं बि क़ीमत ते उहो बर्दाश्त न कंदुसि त उहो नालो ज़मीन ते लिखियो वञे। इंतिज़ामिया खेसि चयो त उन एतिराज़ जे करे संदसि नालो इन अज़ीम हीरोज़ वारी फ़हिरिस्त मां ख़ारिज भी करे सघिजे थो। पर दोस्तो, तंहिं हूंदे बि इन वराणियो त भली हिकु त छा 1000 भेरा ई छो न संदसि नालो उन्हनि हीरोज़ जी फ़हिरिस्त मां ख़ारिज कयो वञे, पर हू उन नाले खे हरगिज़ ज़मीन ते लिखियल बर्दाश्त न कंदो। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो नालो शामिलु करणो आहे त मुंहिंजे नाले जे सितारे खे भित ते तमामु ऊचाई वारी जॻह ते लॻायो वञे। इंतिज़ामिया उन हीरो जो शर्त मञी वरितो ऐं तारीख़ में पहिरियों ऐं अॼु ताईं आख़िरी भेरो कंहिं हीरो जे नाले वारो सितारो वॉक ऑफ फेम जी तक़रीब में भित ते तमामु ऊची सतह ते लॻायो वियो। दोस्तो, उहो अज़ीम हीरो बॉक्सर मोहम्मद अली हुयो।